नासिक मीरपुर ख़ास में बोर्ड की तबाही बाद डिवीज़न में पानी की कुदरती वहकरन के ज़मीन जूं दिनल सरकारी लीज़ूं और ग्रांट्स रद्द कई वयूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ वाकिरंदासीं मीरपुर ख़ास का बोर्ड की तबाही बाद डिवीज़न में पानी की कुदरती वहकरन की ज़मीन जूं दिनल सरकारी लीज़ूं और ग्रांट्स रद्द कई वयूं आहिनि। जिते जिते कब्ज़ा बरक़रार आहिनि 7 ॾींहनि अंदर निशानदाही कई वञे। कमिश्नर मीरपुर ख़ास जो लेटर में अहिड़ो चवणु आहे। कमिश्नर मूजिब कब्ज़ा ख़त्म न कंदड़नि लाइ 10 साल क़ैद ऐं 10 लाख रुपया दंड की सज़ा हूंदी। ब्रेकिंग न्यूज़ वाकिरंदासीं मीरपुर ख़ास का बोर्ड की तबाही बाद डिवीज़न में पानी की कुदरती वहकरन की ज़मीन जूं दिनल सरकारी लीज़ूं और ग्रांट्स रद्द कया विया आहिनि। इन हवाले से असां लाइन ते मौजूद है मीरपुर ख़ास में केटी न्यूज़ रिपोर्टर शाहिद ख़ास किली। जी शाहिद, छा तफ़सील आहिनि? जी शाहिद। हाँ जी, ये मीरपुर ख़ास ऐं थरपारकर जे मैदानी इलाइक़नि में गुज़िरियल 12 सालनि दौरान आयल 3 बोर्डुनि दौरान पाणीअ जे कुदरती गुज़रगाहनि ते जेके आहिनि उहे कब्ज़ा बरक़रार रहण ऐं कई महीननि ताईं हज़ारे एकड़नि ज़मीनूं ऐं अनेक ॻोठ ऐं ॿुॾल रहण बि डायरेक्टर नारा केनाल तरफ़ां जेको आहे उहो कमिश्नर मीरपुर ख़ास खे समूरनि फितरी वहुकरनि तां कब्ज़ा हटाइण जे लाइ हिकु लेटर लिखियो वियो ऐं जंहिंखां पोइ कमिश्नर मीरपुर ख़ास अॼु जेको आहे उहो जवाबी लेटर में लिखियो आहे त तरमीम कयल सिंध इरीगेशन एक्ट 2011 जे सेक्शन 62 जे तहत जेको आहे इहे पाणीअ जे समूरनि फितरी वहुकरनि जो सरकार पारां ॾिनल लीज़ूं ऐं ग्रांट्स जेके आहिनि उहे रद्द थियल आहिनि। उन करे अहिड़ियूं समूरियूं ज़मीनूं हाणे सिंध सरकार जी मिल्कियत जेके आहिनि उहे लिखियूं वञनि। कमिश्नर ऑफिस मां लेटर में लिखियो वियो आहे त ज़मीनुनि जूं जेके खणतूं रद्द थियण खां पोइ जेकॾहिं कब्ज़ा जेके आहिनि न आहिनि छॾिया विया त अहिड़ा माण्हू 10 लाख दंड ऐं 10 साल क़ैद जी सज़ा जा हक़दार आहिनि ऐं इहो ॾोह क़ाबिल ज़मानत पिणु आहे। लेटर में इहो पिणु जेको आहे उहो डायरेक्टर नारा केनाल खे लिखियो वियो त जिते जिते कब्ज़ा आहिनि उन्हनि इलाइक़नि जी जेका आहे उहा निशानदेही कई वञे ऐं नक्शनि जी सूरत में जेका आहे उहा 7 ॾींहनि अंदरि जेका रिपोर्ट पेश कई वञे त जीअं वधीक कार्रवाई करे सघिजे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी शाहिद ख़ास किली तफ़सील ॾियण जे लाइ।